नाज़िन करौली जे ॻोठ अली ख़ान शहर जे गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल में औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं था रफ़ीक सुमरो जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां महिल मौजूद आहियूं गवर्नमेंट एलिमेंट्री मोहम्मद खान शहर से औरतुनि जे आलमी हवाले सां उन ॻाल्हि ॿोल कंदासीं त उस्तादनि ऐं शागिर्दनि सां तुंहिंजा कहिड़ा वीचार आहिनि? ॻोठाणनि में सुजागी पैदा करणु आहे ऐं उन सां गॾोगॾु इहो बि बावर कराइणो आहे त औरतुनि जा बि ओतिरा ई हक़ आहिनि जेतिरा मर्दनि जा आहिनि। असांजे मुल्क में कानून त ठहनि था पर उन्हनि ते अमल नथो थिए। हिन चैनल जे तवस सां इहो चवंदासीं त उन्हनि कानूननि ते अमल करायो ऐं औरतुनि खे भरपूर हक़ ॾियो। औरतुनि जो आलमी ॾिहाड़े में जे लाइ असां इहो था कयूं त औरतुनि जी तालीम ऐं औरतुनि खे पंहिंजा हक़ ॾिया वञनि, छो जो हिकु मर्द पढ़ियो त हिकु फर्द ई पढ़े, औरत पढ़ी त सॼो ख़ानदान पढ़े। इन खां वधीक औरत जी ॿियो को बि अहमियत न आहे त जन्नत माउ जे क़दमनि हेठां हुजे। त हाणे इहो आहे त औरत पंहिंजे मक़ाम खे पाण सुञाणे ऐं अम्मा फातिमा जे इनखे असूलनि खे फॉलो करे त औरत हिन जहान में बि कामयाबु आहे ऐं अॻे जहान में बि कामयाबु आहे। रहमान रहीम। जीअं त अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजे समाज जी औरत अॼु बि उते ई आहे जिथे कल संदसि वॾियूं हुयूं। जीअं त कंहिं शाइर चयो आहे, ॾाढी आऊं उते ई आहियां, मूंखे अॼु बि मानियूं घरणियूं आहिनि, मूंखे अॼु बि बुहारो ॾियणो आहे, ॾाढी खे बि ॾिसणो आहे। ॿारण लाइ हिन छेणा थपड़ा आहिनि, खूह तां पाणी मूंखे भरणो आहे, भाईअ जी पर घोर बि मूंखे करणी आहे। Storms assailed it, would that never storms assailed it, rainbows ever gently quelled, and is the hand that ruled the world, for the hand that rocked the cradle. Thank you. फारूक बड़ी रफ़ीक सुमरो, मैदान टीवी, करौली।